काज़ी अहमद शहर जी आफ्ताब कॉलोनी में दुकान तां शइ वठण लाइ वियल 5 वरहनि जे निंगर खे 2 ॼणनि घर खणी वञी बदफहली जो निशानो बणाइण बाद बेहोशी वारी हालत में फिटो करे छॾियो, जंहिंखे वारिस थाणे ते खणी आया, जितां पुलिस मेडिकल लाइ काज़ी अहमद इस्पताल रवानो कयो ऐं कार्रवाई कंदे हिकु जवाबदार सरताज जतोई खे पिणु गिरफ़्तार करे वरितो। होॾां निंगर जे ॾाढे हबीबुल्ला ऐं पीउ मोहम्मद अली लाखो प्रेस क्लब काज़ी अहमद पहुची दाहींदे चयो त संदन निंगर खे जतोई बिरादरी जे छोकरनि खणी बदफहली जो निशानो बणायो आहे। मथे चाड़ीअ ते हुननि जी जॻह उते वठी हिन जो ॾूथ ॿधी हिन सां ज़बरदस्ती कई अथनि नंढड़े बेसम्झ सां। सरताज अली ऐं ॿियो दिलू उन्हनि हिन सां ज़बरदस्ती कई आहे। पोइ मां वियो हाँ उते छोकिरे अची असीं ॿई सौट पाण में हुउसि। मुंहिंजो ठीकु आहे, मां जेको आहे हिन ॻाल्हि जो एक्शन खणा। पोइ मां आयो हाँ थाणे ते मूं फ़रियाद लिखायो आहे। हिते अचे हिकिड़ो माण्हू ॿधो अथनि अञा हिकिड़ो माण्हू ज़ाहिर कोन्हे थियो। हुन वधीक चयो त काज़ी अहमद थाणे ते रिपोर्ट दाख़िल कराई आहे, पर पुलिस हिकु जवाबदार खे गिरफ़्तार कयो आहे, ॿियो जवाबदार अञा आज़ादु आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk